ताउन कयो आहे न मजलिस अज़ाम दे नज़र न्याज़ में उन सभी जे तौफ़ीक़ात ख़ैर में इज़ाफ़े थियण वास्ते भी सलावत दुआउनि जे मुस्तजाब थियण वास्ते भी सलावत बीमारनि जी शिफ़ायत जे लाइ भी सलावत एक दफ़ो वरी भी दुरूद पढ़ो इमाम ज़माना अलैहिस्सलाम जी ज़ुहर वास्ते औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाह अस्सलातु वस्सलाम अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सभी गरज सलावत सय्यदना व नबीना व तबीब क़ुलूबिना व शफ़ीअ ज़ुनूबिना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद वस्सलातु वस्सलामु अला हुसैन राजलाल मालक दबा केलम सा मंसूब मजलिस मता के जे बरसा शाम जो महारी रतुल वरवार सजाद मौला वेठ अवां तो उन्हनि खे रोन आया उन जिन जी जलावन ते के भेनरुनि खे बि रोन उन हाय मौला सजा मुझे इंसाफ समझ आयो पीउ के भी कफन न मिलियो दधियु के भी कफन न मिलियो मुसलमान जरा शिया रोन छुटा मां सदक वन्या सकीना सारे जी गुरबता एड़ी काई मस्तूर न दिठी हूंद जंहिंजी उमिरि हुजे 4 या 5 साल चइनि या 5 सालनि जी उमिरि में जंहिंजी कमर झुकी वञे जेके मातम करण एड़ी काई मस्तूर न दिठी हूंद जंहिंजी उमिरि हुजे 4 या 5 साल धीर वारो जिगर ते हथ रखो जेके मातम मालक बगरावदन पर जंहिंजी कमर झुकी वञे
अञा लफ़्ज़ बदलाए चवां अहिड़ी काई मस्तूर न ॾिठी हूंदव जंहिंजी उमिरि 4 या 5 साल चइनि या 5 सालनि जी उमिरि में जेका बुढड़ी थी वञे। अल्लाह ऐ सकीना पीउ जो सर हथनि ते खयईं अजीब अजीब वेर कया अथई पहिरियों वेर कयो अथई आ मुंहिंजा नमाज़ी बाबा तोखां बाद में तुंहिंजी धीउ सकीना ते वॾियूं मुसीबतूं सकीना जी कब्र ते पहुंचाए ॿियो वेर कयई बाबा या बता हो मंज़िल लज़ी बेगज़ब का वदत बिनाइक बाबा तुझी दाढ़ी खून में रंगी बाबा मोहम्मद तू सैयद या बता हो मंज़िल लज़ी बेगज़ब का वदत बिनाइक बाबा काश मां थी वञा हे सकीना तव्हांजी दाढ़ी खून में रंगीन न ॾिस अञा नरमो मुसलमान जरा शिया रोज जेके मातम करण आया हर मजलिस के जिंदगी जी आखिरी मजलिस समझी ॿुधंदा कयो बाबा के ज़ालिम मूंखे नंढड़ी उमिरि में यतीम मालिक लाल भाई मौला करो मालिक दो बाबा जुमला रखिया तो बाबा के ज़ालिम मूंखे नंढड़ी उमिरि में यतीम कयो चौथों वेर सकीना रुखियो कयो बाबा के सितम करके ज़ालिम तव्हांजो सर तन खां जुदा कयो दुआ घुरो शल के वटि काई चइनी 5 सालनि जी थी हुजे पीउ जे कातिल खे ईअं हथ न ॿधे जीअं सारी सकीना बाबे जे कातिल खे नंढड़ा नंढड़ा हथ ॿधी चए भई ज़ालिम हया करे ईअं न अल्लाह जेके मातम करण आया ओ ज़ालिम हया कर मालिक न बाबरा मालिक ज़ालिम हया कर मुंहिंजे बाबे खे ईअं न मार मुंहिंजे दादीअ चकियूं पी पी पालियो दुख बर्दाश्त करे पालियो फाका कॾहिं कॾहिं पालियो अल्लाह सकीना जी गुरबत कहिड़ी परी कहिड़ी वारनि हथनि ते नजरी भेर जो जनाज़ो खयईं रुमल वारा माला गवाह दुस्मन मिलियस कफन हुई जेको करबला खां पाए आई अल्लाह है सकीना तुझे गुरबत जो वॾो अरमान मालिक और मरवाना कुसल मिलियस कफन हुई मेरे चोले जो जेको करबला खां पाए आई हुई माला गवाह जेरी मन कुसल ॾियण वारी औरत सकीना खे कुसल पईंदी पुछा थी करे एतिरो ॿुधायो छा हिन बीबीअ खे मर्ज़ हुयो अहले हरम में कोहराम मची वियो बीबियूं मातम करे रुलियूं चवनि जूं मर्ज़ न हुयसि आशिमरा जा ताज़िया लॻाईंदी रही पीउ जे टाटलनि जा ताज़िया मालिक दो मालिक दो पीउ जे टाटलनि जा ताज़िया खाईंदी रही ये रवायत रुखी दो पर अल्लाह किताब मौजूद गुस्ल ॾियण वारी गुस्साला जेॾी महिल ज़िंदान शाम में आई